ए वक्त जा हुक्मरानो असीं इहो कोन था चऊं त असांखे आसमान तां तारा लाहे ॾियो। असीं फ़क़ति इहो था चऊं त अटो आसमान तां हेठि लाहियो त जी ज़मीन वारा बुख न मरनि। हा, असीं बसि इहो मुतालबो था कयूं त असांखे बुख न मारियो। अटो सस्तो कयो त जीअं मिटीअ जो माण्हू अटो खाई सघे। माण्हू नांग त नाहे जो मिटी खाईंदो। ए वक्त जा हुक्मरानो असीं इहो कोन था चऊं त असांजे मरी वियल मोमलनि खे जेरियूं करे ॾियो। असीं बसि इहो था मुतालबो कयूं त उन्हनि जे कातिलनि खे अहिड़ी सज़ा ॾियो जो वरी कंहिं मिसकीन जी मोमल ॾे को बि आदम मेरी अख खणण जी जुरत न करे। ए वक्त जा हाकिमो असीं इहो बि नथा चऊं त असांखे फौरी तौर नौकरियूं ॾियो, पर असीं त बसि हथ ॿधे या वेनती था कयूं त पंहिंजे पेट लाइ सिंध जा ॿेट न विकिणो। सिंध माउ आहे, माउ जी नीलामी त न कयो। ए वक्त जा हाकिमो मुंहिंजे देश जा मारू माण्हू इहो बि नथा चवनि त असांखे हरूभरू राशन जे कटे में रुलायो। उहे फ़क़ति इहो मुतालबो कनि था त उन्हनि जा ॿुॾी वियल फसल ऐं घर बचाए ॾियो। ए ज़माने जा बादशाह, तव्हांजी बादशाही शल सलामत रहे, पर असांखे बि इन में जीअण जो जमहूरी हक़ त ॾियो। हा, वक्त जा हाकिमो।